चोथो तुम्बेरो न तूं ज़ात जो राणो आहीं कालूं कर कहियो वञी गड़ पासे गाऊं इहा माम परूड़ी मूं त मारी आहीं मङणा तुम्बेरो न तूं तूं तुम्बेरो वॼाइण वारो कोन ई तूं रागी कोन ई ज़ात जो राणो आहीं असुल जेको आहे तूं राणो बादशाह पियो लॻी को ज़ोरावर आहीं कालूं कर कहियो वञी गड़ पासे गाऊं कल्ह खां वठी तूं हिन गढ़ जे हिन किले जे पासे में ॻाल्हियूं पियो करीं इहा माम परूड़ी मूं त मारी आहीं मङणा हाणे मूं या तुंहिंजी माम सम्झी वरिती आहे तूं मारी आहीं मङणा तूं मूंखे मारींदे ॾिसंदे ई ॾियाच खे मुरकियो मङणहार अॼु मुंहिंजो अॻियो विॼायो वापार काटबो कपार मथो मुदाए थो थियो ॾिसंदे ई ॾियाच खे मुरकियो मङणहार ॾियाच खे ॾिसी मुरकियो ख़ुशि थियो अॼु मुंहिंजो अॻियो विॼा जो वापारु दिलि में सोचीं त अॼु मुंहिंजो अॻियो विॼा जो वापारु हीअ जेका ॼाणप ॾाहप जेका आऊं खणी आयो आहियां हिते जंहिं वापार जे सांगे सां जेको कमु करणु आयो आहियां इहो मुंहिंजो अॼु अॻियो लॻे ईअं पियो काटबो कपार मथो मुदाए थो थियो इहो कपार अॼु कटिबो ऐं इहो मथो मुदाए थो वक़्ताए थो इहो कमु सॼो थी वेंदो माड़ीअ हेठां मलूक जे की चंगेलीअ चीअ ओनाई अलील जी मथे राजा रीह जे सिर हुन में वीह त तंदु मुक़ाबिल थो ॾियां माड़ीअ हेठां मलूक जे हिन राजा जे माड़ीअ हेठां की चंगेलीअ चीअ ई चंगेली इहे माना चाढ़ण जेको आहे पंहिंजे चंग खे वॼायो उन चीह कई दाहूं कयूं जेके चंग मां जेके आवाज़ निकिता ओनाई अलील जी मथे राजा रीह इहा रीह जे जेके दाहूं हुयूं से राजा मथे महिलात में ओनायूं उनखे थोरो सोचियो जे सिर हुन में वीह त तंदु मुक़ाबिल थो ॾियां त उते चए थो जेके मूंखे 20 सिर हुजनि त तुंहिंजी तंदु जेका तूं वॼाईं पियो उनजे मुक़ाबले में तोखे आउं ॾेई छॾियां माड़ी हेठां मलूक जे चारण चोरियो चंग मिरूं पिया उते मामरे रीधा पसी रंग ॿीजल लधो बंग राजा ते राज़ी थियो माड़ी हेठां मलूक जे चारण चोरियो चंग हिन चारण जे माड़ीअ जे हेठां राजा जे माड़ीअ हेठां पंहिंजो चंग खे चोरियो आहे वॼायो आहे मिरूं पिया उते मामरे मिरूं जेके हुआ या जंगल जा जेके जानवर आहे उहे बि मुंझारे में पइजी विया रीधा पसी रंग ऐं ख़ुशि बि थिया जो हीउ जेको हुननि तमाशो पिए ॾिठो रंग ॾिठो पिए त ॿीजल लधो बंग राजा ते राज़ी थियो छाकाणि जो राजा जो राज़ी थी वियो त ॿीजल लधो बंग ॿीजल खे जहिड़ो मौक़ो मिली वियो ऐं हुनजो हीउ कमु जेको आहे हाणे सवलो थींदो कंजी कीरत कीनरो वाजो विलाती हई तंदु हुज़ूर में तंहिं पानव पेराती ॾिसंदे ॾियाच खे ज़ाहिर थियो ज़ाती कढी तंहिं काती विधो कट कपार में कंजी कीरत कीनरो वाजो विलाती हाणे विलाती त थियो माना ॿाहिरि मुल्क जो कीरत कीनरो वाजो इहे सभु साध जा नाला आहिनि कंजी हाणे कंजी कंझण रू रू जो आवाज़ु कंझण जेको थींदो आहे या कंजी कंजी हिकिड़ो साध जो बि नालो आहे त हिन जो चवण जो मक़सदु इहा त इहे जेके आहिनि से पंहिंजा साध जेके आहिनि साध जेको हीउ खणी आयो उन पंहिंजो कमु कयो हई तंदु हुज़ूर में तंहिं पानव पेराती हिन पानव हिन दाना पेराती बुनियाद खां वठी पंहिंजी हई तंदु हुज़ूर में हुन हुज़ूर में पंहिंजो राय ॾियाच जे हुज़ूर में हिन तंदु पंहिंजी वॼाई ॾिसंदे ॾियाच खे ज़ाहिर थियो ज़ाती हाणे जंहिंमहिल ॾियाच हिन फुल मूड में वेठो आहे हीअ राग हुनजो सॼो तवजो हिन ॾिया त हिन जो अंदरि जेको आहे सो ज़ाती जेको आहे सो उहो ज़ाहिर थियो ज़ात त अॻे बि ज़िक्र कया अथऊं त हीउ जेको आहे हीउ जेको सुर आहे उन में कुझु हिसाबु ईअं आहे त हिकिड़ो सालिक आहे ऐं ॿियो मुर्शिद आहे त हीउ ॾियाच जेको आहे सो सालिक आहे हाणे उहो त उन ख़्याल में आहे त हाणे जेॾीमहिल हुन हिनखे मुर्शिद खे आख़िर हुनखे वठिणो आहे सिर वठिणो आहेसि त उन टाइम में जंहिंमहिल हिन ॾिठो त हाणे ॾियाच जेको आहे सो फुल हिन में तयारु वेठो आहे तॾहिं हिन पंहिंजो पाण ज़ाती थियो त चारण जेको आहे इलाही ज़ात जो परतो उहो हिनखे ॾिसण में आयो ॾियाच खे त हीउ जेको आहे उहो चारण न आहे हीउ त इलाही ज़ात जो परतो बि हुनखे नज़र आयो त उहो सॼी ॻाल्हि सम्झी वियो ऐं हुन चयो त न हीअ वाक़ई सही आहे बसि उते जेको आहे कढी तंहिं काती विधो कट कपार में उते जेको आहे हुन चारण काती कढी ऐं विधो कट कपार में पंहिंजो विधई पंहिंजे कंध खे वढण खे लॻी वियो
कजी कीरत कीनरो विलाती वाजो हयाई हथन सी लायाई लाजो करे सुर साजो विधाई कर्ट कपार में कंजी कीरत कीनरो विलाती वाजो इहो साज़ आहिनि हयाई हथनि सी लायाई लाजो हाणे इहो हथनि सां जेको आहे हुनखे वॼाए पियो ऐं पंहिंजो इहो तमाशो जेको आहे हुन तयारु कयो आहे इहो हाणे तमाशो ॾेखारे पियो करे सुर साजो पंहिंजे सुर खे मुकमिल करे विधई कर्ट कपार में ऐं विधई हिनजे कंध में विधई कर्ट ऐं लॻो कुहण कंजी कीरत कीनरो जाजक संदो न जूए हीअ कंजी कीरत कीनरो ऐं जाजक चए थो हिन जुई जा ई कोन आहिनि हीअ ॿाहिरां आयल आहिनि सदाऊं सुल्तान खे सुणाए सुबुह हीअ सुबुह जो सवेर सुल्तान खे पंहिंजो सदाऊं पंहिंजा सुवाल जेके ॿुधाए पियो हीअं मिजी मुंहिंजे हुए विधाई कर्ट कपार में हुनखे उन जी दिलि जेका आहे मुंहिंजे हुए में अफ़सोस में विझी हिन विधो कर्ट कपार में कंजी कीरत कीनरो साज़ कयईं सर वेही की वॾाण सी पाठ पंहिंजी पर बीजल करे बर विधो कर्ट कपार में कंजी कीरत कीनरो साज़ कयईं सर कयईं तयारु कयईं सभु साज़ वेही की वॾाण सी पाठ पंहिंजी पर हिन पाठ जेको मंगणहार जेको आहे पंहिंजे साज़ सां वॾाण सां वेही जेका आहे पंहिंजी पर कई त कीअं हुनखे जीअं हुनखे पहिरीं वॼाइण खां में पहिरीं तयारु कंदा आहिनि या उनखे पहिरीं हल्का हल्का आवाज़ कढंदा आहिनि पोइ बीजल करे बर विधो कर्ट कपार में बसि पोइ जंहिंमहिल ॾिठी त हाणे फुल अची वियो आहे पंहिंजे हिन साज़ में गुम थी वियो आहे ओॾी महिल हिन बर करे हाय अफ़सोस विधो कर्ट कपार में मींहं ऐं मङणे काजा ॻाल्हि ॻुझी सा ॿाहिनि दाइन ॿानियुनि सोझी तान सुझी पिया वीर विमास में आकिल विया उझी कोड़े जे करी मरे वेही मत मुंझी हिकु ॿीजल ई ॿुझी ॿी ख़बर आहे खंघार खे मींहं ऐं मङणे काजा ॻाल्हि ॻुझी हाणे मींहुं ऐं मङणो जेके आहिनि ॿई गॾु आहिनि हिन जे विच में का ॻाल्हि आहे जेका ॻुझी आहे सा ॿाहिनि दाइन ॿानियुनि सोझी तान सुझी ॿाहियूं दायूं ॿानियूं उन्हनि सोची उन्हनि सोची पर उहे सम्झी न सघिया पिया वीर विमास में आकिल विया हुजे हीअ अहिड़ी शइ हुई जंहिंमें वॾा वीर हुआ दाना माण्हू उहे बि विमास में थी विया उहे परेशान थी विया आकिल विया हुजी आकिल माण्हू जेके आहिनि उहे बि मुंझी पिया कोड़ीअ जे करी मरे वेही मत मुंझी ख़ुदा पाक खां सवाइ ॿिया जेके बि हुआ किरोड़े हुआ उन्हनि जी मत मुंझी वई हिकु ॿीजल ई ॿुझी ॿी ख़बर आहे खंघार खे हिकु ॿीजल हिनखे सम्झो पिए ॿी ख़बर आहे खंघार खे त हीअ आहे असुलु राज़ कहिड़ो आहे डाक्टर ऐं मङणे कोन वसीलो विच साई ताल तंदुनि जी साई चारण चित जे हुते जे हिते त ॻाल्हि मिड़ियाई हिकिड़ी डाक्टर ऐं मङणो आहे ॿीजल ऐं राय ॾिया चया कोन वसीलो विच ॿियो कोन जे विच में को बि ज़रियो को बि कोन्हे साई ताल तंदुनि जी साई चारण चित जेका चारण जे चित में दिलि में आहे उहो ई ताल जेको आहे तंदुनि मां पोइ उहो आवाज़ु पियो निकिरे जे हुते जे हिते त ॻाल्हि मिड़ियाई हिकिड़ी हाणे जेकॾहिं हुते आहे बादशाह जे महिलात में आहे त बि साॻी ॻाल्हि आहे जे हिते आहे ज़मीन ते चए त हीअ ज़मीन ते आहे बादशाह महिलात में आहे चए थो ॻाल्हि मिड़ियाई हिकिड़ी सही हुआ सारंगिया मुंहिंजी मङणहार तन ॻणहा ओरे ते ॻायो सही करे सिंगार तुंबेरे जे तंद जी पहिरीं हुई पचार आओ मथां मङणा लंघे दर द्वार तोखे घोट घुरायो खिलवत लाई खंगार अस्सलाम वालेकुम अयूहन नबी व रहमतुल्लाह खिली कयऊं खीकार तंहिंखां पोइ नातार ॾिनो मुल्क मङणहार खे चए थो सही हुआ सारंगिया मुंहिंजी मङणहार हाणे हिते त बादशाह हो हिन वटि त कई जेको आहे सो सारंगी वॼाइण वारा मङणहार पिया ईंदा वेंदा हुआ हाणे हीअ जेको पैताज में हिन में अस्सलाम वालेकुम अयूहन नबी व रहमतुल्लाह हाणे इहा जेका ॻाल्हि आहे असांजे ख़ुदा आहे नबी साईं जी महराज ते गुफ़्तगू त हिन बैत खे जेकॾहिं थोरो ओॾी खणी हलिजे त चए थो सही हुआ सारंगिया मुंहिंजी मङणहार कई नबीअ जेके हिन से थी गुज़रिया आहिनि जेके पंहिंजो हक़ जूं तबलीगूं कंदा हुआ ख़ुदा जे तरफ़ां तन ॻणहा ओड़े ते ॻायो सही करे सिंगार उन्हनि सदाईं पंहिंजो हाणे वरी था अचूं मङणहार ॾे तन ॻणहा ओड़े ते ॻायो सही करे सिंगार सही उन्हनि पंहिंजा सिंगार पंहिंजा साज़ शुरू त पंहिंजे पाण खे सिंगारणु इहे सभु शयूं करे हुननि ॻाईंदा रहंदा आहिनि तुंबेरे जे तंद जी पहिरीं हुई पचार पर हीअ जेको तुंबेरो उन जे तंद जी पहिरीं पचार हुई नबी साईं जिन जी पचार जेका हज़रत आदम खां वठी हुई त अहिड़े नमूने सां हीअ नबी ईंदो आओ मथां मङणा लंघे दर द्वार पोइ हुनखे हुकुम थो थिए त मथे अचु मङणा लंघे दर द्वार ॾेढीअ जो दरवाज़ो जेको आहे लंघे अचु
तोखे घोट घुरायो खिलवत लाइ खंगार, तोखे खंगार जेको आहे सो खिलवत लाइ अकेलाईअ में तोसां कुझु हुनखे ॻाल्हाइणो आहे, तोसां जेको महराज कराइणो आहे, तोखे घोट इन लाइ घुरायो आहे। अस्सलाम अलैका अय्युहा नबी व रहमतुल्लाह, ए नबी तोखे सलाम हुजे अलाह जो ऐं रहमत अलाह जी। खिली चयऊं खीकार, तंहिंखां पोइ ॾातार ॾिनो मुल्क मङणार खे, तंहिंखां पोइ हीअ जेका आहे मुल्क सॼो ई ॿई जहान जेके आहिनि से मङणार जे हवाले खे नबी साईं जे हवाले ॾातार करे छॾिया। कोड़े कीर थिया हुआ भतो भते भान, जन ते ॻढ़ा ॿाहिरि ॻायो ज़ाहिर साण ज़ुबान, हीअ मंझि पेठो मङणो अपरसी अहसान, अतहियात लिल्लाहि वस्सलवात वतय्यिबात, चई सारायईं सुभान, जहिड़ो भलो भान तहिड़ा डान ॾिया चइजा। कोड़े कीर थिया हुआ, कोड़े उहा कीर थिया इहे जेके साधन वॼाइण वारा भतो भते भान, कई क़िस्मनि जा भान हे मङणार, जिन ते ॻढ़ा ॿाहिरि ॻायो ज़ाहिर साण ज़ुबान, इन ॻढ़ खां ॿाहिरि पिया ॻाईंदा पंहिंजे ज़ुबान सां बिल्कुलु ज़ाहिर चिठो पधरो पिया ॻायूं। हीअ मंझि पेठो मङणो अपरसी अहसान, पर हीअ जेको आहे मङणो जेको हीअ मङणो जेको उन सां वॾी महिरबानी थियो, हीअ हिनखे अंदरि थियो, हुननि सभिनी ॿाहिरि पिया ॻायो, पर हीअ जेको आहे सो हीअ अंदरि हिनखे घुरायूं, अहसान सां हुनखे महिरबानी करे हुनखे पाण वटि अंदरि घुरायूं। अतहियात लिल्लाहि वस्सलवात वतय्यिबात, इन माना सभु ज़ुबानी इबादतूं अलाह पाक लाइ आहिनि ऐं बदनी ऐं माली पिणु, चई सारायईं सुभान, इहा सुभान जी जेका साराह कयईं, जहिड़ो भलो भान तहिड़ा डान ॾिया चइजा, जहिड़ो भलो मङणार पाण घुरण वारो तहिड़ा डान ॾिया चइजा, त ॾियण वारे बि हुनखे ओड़े ई ॾिना डान। दरबानी दर खोल ऐं परदेसी मङणो, ॿिया घुरंदा दोल ऐं सुवाली सिर जो। हाणे मङणो आयो आहे हुन दरबार में, दरबानी खे थो चए दरबानी दर खोल ऐं परदेसी मङणो, ऐं परदेस खां आयो आहियां, मङणो आहियां मङणार आहियां, ॿिया घुरंदा दोल, ॿिया तोखां दौलत घुरंदा, ऐं सुवाली सिर जो, ऐं बादशाह जो सिर वठणु आयो आहियां। महल मंदर माड़ियूं अमुल जित ॿरनि, रड़ियो राय ॾिया चखे कोड़ियूं कुर्निशूं कनि, तूं सरदार सभिनि असीं ताबीने तुंहिंजे। हाणे छा थियो आहे, महल मंदर माड़ियूं अमुल जित ॿरनि, हिते महल मंदर माड़ियूं अमुल माणिक मोती जवाहर पिया चमकनि, हुते बादशाही आहे, कर बादशाह जो महल आहे। रड़ियो राय ॾिया चके कोड़े कुर्निशूं कनि, हाणे राय ॾिया चके रड़ियो कोड़े पंहिंजूं आहिनि उनजूं दायूं आहिनि या बायूं आहिनि या बानियूं आहिनि या ॿियो अवाम आहे, उहे हिनखे रड़ियो राय ॾिया चके, राय ॾिया चके चवनि पियूं तूं पंहिंजा सलाम पंहिंजूं तइज़ीमूं हुनजे अॻियां पेश पियूं कनि, चवनिसि पियूं तूं सरदार सभिनि असीं ताबीने तुंहिंजे, तूं असां सभिनी जो सरदार आहीं बादशाह आहीं, असीं ताबीने तुंहिंजे, असीं सभु तुंहिंजा ताबेदार आहियूं। रतु सिरकी निंगियो ॾेई सोरठ महंदा सठ, दर दुबी पियो पट ते मथो मथां खट, आयो सो उलट राणियूं जंहिं रुहाड़ियूं। जंहिंमहिल हुनखे जो कंधु कटियो आहे तंहिं महिल हाणे तो ॿुधाए त रतु सिरकी निंगियो, रतु जेको आहे निकिरे पियो सिरकी निंगियो आहे, ॾेई सोरठ महंदा सठ, हाणे सोरठ जे अॻियां जेको आहे सो सठ माना छिक सां जेको आहे सो रतु निकितो आहे। धड़ दुबी पियो पट ते, हाणे धड़ जेको आहे सो पट ते किरियो, मथो मथां खट, मथो वरी खट ते वञी पियो आहे। आयो सो उलट राणियूं जंहिं रुहाड़ियूं, इहो जेको उलट आयो जेको फिरी आयो ॿीजल, त इन सभु जेके आहिनि राणियुनि खे अची रुहाड़ियो। कटे सुर कटार जी छहरायईं मेठार, सोरठ चए सरतीअ मुठियसि मङण हार, कयो कहर कहार जंहिं राणियूं सभु रुहाड़ियूं। कटे सुर कटार जी छहरायईं मेठार, हाणे सुर कटार जी कटे, हाणे ठार ते विल ते रखियो अथसि, ठहिराई रखियईं विल ते, सोरठ जे सरतीअ मुठियसि मङण हार, हाणे सोरठ पंहिंजे सरतियुनि खे चए मङण हार त मूंखे कुही छॾियो, कयो कहर कहार जंहिं राणियूं सभु रुहाड़ियूं, इहो अलाह पाक जो कहर चइबो जंहिं राणियूं सभु रुहाड़ियूं। कटे सुर कटार जी ठहिरायईं मेठार, कोड़े कीर थिया आया हाकिम हुकुमदार, सवे सुवाली आया बाबू बेखणदार, सभु ॾग मॻिया ॾातार सुणी डान ॾिया चजो। कटे सुर कटार जी ठहिरायईं मेठार, सुर कटे वरी रखियईं ठार ते विल ते रखियईं, कोड़ीअ केतिरा कीर थिया आया हाकिम हुकुमदार, हिते कई कहिड़ो हिन दुनिया में कीर थिया, कीरत करण वारा माना वॼाइण वारा हाकिम हुकुमदार, जेके हाकिम हुकुम करण वारा, सवे सुवाली आया बाबू बेखणदार, सुवाली बि सवे आया बाबू बेखणदार, बेखिया वठण वारा बाबू माना जोगी,
सभु डगमगिया ॾातार सुहिणी ॾान ॾियाच पर हिन जेको ॾियाच जेको ॾान ॾिनो उहो ॿुधी सभु डगमगिया ॾातार सखी जेके हुआसीं सभु ॾकी विया वाई मथो में खीकार यार ॾान ॾींदो साईं ॿिया मङणा ए यार मङणा तोखे आऊं हीउ मथो जेको आहे सो उहो खीकार में पियो ॾियां ख़ुशकाराफ़ियत में ॾियां बाक़ी ॿिया ॾांद जेको आहे सो तोखे आऊं अञा ॿिया ॾींदुसि मथो मूर न पाड़ियां तुंहिंजी तंदु तंवार तुंहिंजी तंदु जेका तंवार जेका उन सां पंहिंजो मथे खे बराबरि नथो सम्झां सिर में सञण न आहे की मोट में मङणा हार ऐं मङणा हार तूं मोट न पर हक़ीक़त यादि इहो जेको सिर आहे न उन में सञण न आहे हिन में का अहिड़ी ॻाल्हि लियाकत कान्हे लॼींदो थो लाहियां कीने मंझि कपार ऐं तोखे ॾियां पियो वढियो पियो ॾियां पर इन कपार में कुझु कोन्हे ऐं वढियां पियो मूंखे शर्म पियो अचे जाजिक जूनागढ़ में हल त थियूं यार ए जाजिक मङणार तूं जूनागढ़ में अचो त पाण यारी रखूं यार थियूं मछिणो मोटी करी ऐं गिला जी गुफ़्तार ईअं सॼो वञी वापसी में किथे को मुंहिंजी गिला जी गुफ़्तार करी ईअं न कजांइ अलाह वलम महिरबानी